अजकल न्याणियूं न्याणियूं हुई पी खे मिठियूं हूंदियूं आहिनि, पुट त माउ खे वणंदा आहिनि। पुट भले कहिड़ो ई कारो रुडो हुजे न, सफ़ा तए जी पुठ, ऊंधे कारी, ऊंधे में बेदर को ॾंद ॾिसण में अचनि, सो बि जॾहिं सरगी कढे। हा, पोइ अहिड़ा पुट कारा रुड हूंदा आहिनि न, पोइ रुगो अख मां ॻोढ़ो निकिरे, माउ परे ई रड़ियूं कंदी ईंदी आहे, ऐं मां सदको वञा, ऐं मां घोरजी वञा, ऐं मां कुर्बान वञा, ऐं मुंहिंजो सोन जो टुकुर, ऐं मुंहिंजो चांदीअ जो टुकुर, ऐं मुंहिंजी हीरे कणी, ऐं मां बचड़ो मुंहिंजो, मां सदको। ईअं करे भाकियूं पाईंदियूं आहिनि, पयूं चटींदियूं आहिनि, चटींदियूं ईअं ॼण को पुट ई कोई न ॼणियो हुजे। हक़ीक़त अथव, पुट माउ खे वणंदा अथव, पर न्याणियूं वरी पीउ जूं दादिली थींदियूं आहिनि। पुट भले न कहिड़ो ई कारो रुडो हुजे, माउ जेॾी महिल हुनखे संभराईंदी आहे, सनानु पाणी कराईंदी आहे, वरी तंजण में ॿधंदी आहे, त उन खां अॻु में 10-12 कारा लींघा कढंदसि। हा, हिकिड़ो हिते निरण ते, ॿियो हिते, वरी गिचीअ ते, कन जे पुठियां, छातीअ ते, पेट ते, पुठनि ते हणी छोरे खे सॼो लिंबे कारा कारा लींघा। वरी चवंसि अईं मां अॻु में ई कारो रुड लॻो पियो आहे, वरी तूं हिनखे एतिरा कारा लींघा छो पई कढी? ऐं पोइ चवंदी मुंहिंजे बच्चे खे कंहिंजी नज़र न लॻे। हाणे हिन रुड खे नज़र लॻंदी, ए पाण हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे। पर अदा हक़ीक़त इहा, उन माउ खां पुछो जंहिं पंहिंजो जिगर चीरे करे ऐं उन बचड़े खे जेको आहे सो जनम ॾिनो आहे, निपायो आहे, पालियो आहे। पुट खे 100 रुपया खपंदा न, कंहिंखां घुरंदो थोड़ी, सिधो माणस जे पर्स में हथ विझी करे 100 रुपया कढी खर्चे ॿेड़ी बोड़े, पोइ अची माणस खे ॿुधाईंदो, चवंदो मम्मी मैंने है ना आपके पर्स में से 100 रुपया लेके खर्चा किया। पोइ माणस बि भूंगटो हणंदसि, सोनिया 500 खणी आ न, मां राति जो पाणे पिणे जी ॿेड़ी बोड़िया। हा, छो पुट आहे। पर न्याणियूं वीचारियूं सदोरियूं, न्याणी खे 10 रुपया बि खपंदा न, माउ खां कोन घुरंदी। हा, पर पीउ आहे ई कोन, ॿाहिरि वियो आहे, 2 ॾींहंनि खां पोइ ईंदो त माउ खां ई घुरणा पवंदा। पर माउ जे अॻियां पहिरीं 2 टे चकर कटींदी, हेॾां होॾां निहारींदी, पोइ तकड़ में चए मम्मी आज न शाम को आप मेरे को 10 रुपीस देना, मेरे को स्कूल ले जाने। छा कंदी है? रड़ेड़ी कंदी न छोरीअ जो हां खाई विझंदी। पर दोस्तो, न्याणी जेकॾहिं न्याणियूं ईंदियूं आहिनि पंहिंजे माउ पीउ खे स्वर्ग बख़्शण लाइ, उन स्वर्ग जो साक्षात दर्शन इन न्याणियुनि जे सदके थींदो आहे। यार, इन न्याणियुनि जी पूॼा कजो, इन्हनि जे दिलि में जेका बि तमन्ना हुजे ऐं तव्हांजे हथ जी ॻाल्हि आहे त पहिरीं उन न्याणीअ जी पूरी कजो यार। पोइ ॾिसो मुंहिंजो मालिक तव्हांखे हर दुनिया जे हर क़दम ते जेको आहे सो तरक़ी ॾींदो। छो जो न्याणियूं, पुट दोस्तो वरी बि माउ पीउ सां तेसि ताईं आहे जेसि ताईं उनजी शादी न थी आहे। पर न्याणियूं जिन खे असां धिके लोधे कढी छॾींदा आहियूं, भई तूं त वञ, तूं पराए घर जी अमानत आहीं, तूं पराए घर जी अमानत आहीं, तूं पराओ धन आहीं, चई करे उन न्याणी मां असीं मोह कढंदा आहियूं। ऐं जेॾी महिल उहा न्याणी वेंदी हली आहे, कंहिं ॾींहुं तव्हांजी तबियत बिगड़ेव, हिकिड़ो शहर में तव्हांजो पुटु अलॻि रहंदो हुजे ऐं न्याणी तव्हांजी जेको आहे सो बिलासपुर हुजे, त हुन रायपुर वारे पुट खे फोन कजो ऐं बिलासपुर वारी न्याणीअ खे फोन करे ॾिसिजो। पुटु शायदि राति जो 11 बजे तव्हां सां मिलण ईंदो, पर उहा न्याणी बिलासपुर मां शाम जो 7 बजे अची पहुचंदी तव्हां वटि, भले ससु सहुरे सां झगड़ा करे बि, भई मुंहिंजे पप्पा जी तबियत बिगड़ी आहे। त न्याणियूं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं माता पिता सां गॾु हूंदियूं आहिनि।